रासिन सिंध काबीना गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि लाइ मुआवज़े जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हुकूमत साने में फौत थियलनि जे वारसनि खे $1-1 करोड़ रुपया मुआवज़ो ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे, जंहिं में गुल प्लाज़ा साने जे शहीदनि लाइ दुआ घुरी वई ऐं मुतासिरनि जी जल्द बहाली जे अज़म जो इज़हार कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फराहम करण सां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। रिपोर्ट अचण बाद फौरी कदम खंया वेंदा त जीअं इंसाफ़ जी फराहमी खे यकीनी बणाए सघिजे। सिंध काबीना जे इजलास में वॾनि ट्रांसपोर्ट मंसूबनि जी लाॻत ते नज़रसानी ऐं वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जे गवर्निंग बॉडी जी नई सिर जोड़ जक जे मंज़ूर ॾिनी वई। सूबाई काबीना हैदराबाद जे मियाणी ऐं बेले में वाटर फिल्ट्रेशन प्लांट लॻाइण लाइ 100 एकड़ ज़मीन ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। सिंध काबीना गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि लाइ मुआवज़े जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हुकूमत साने में फौत थियलनि जे वारसनि खे $1-1 करोड़ रुपया मुआवज़ो ॾियण जो फ़ैसिलो कयो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे, जंहिं में गुल प्लाज़ा साने जे शहीदनि लाइ दुआ घुरी वई ऐं मुतासिरनि जी जल्द बहाली जे अज़म जो इज़हार कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ फराहम करण असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। रिपोर्ट अचण बाद फौरी कदम खंया वेंदा त जीअं इंसाफ़ जी फराहमी खे यकीनी बणाए सघिजे। सिंध काबीना जे इजलास में वॾनि ट्रांसपोर्ट मंसूबनि जी लाॻत ते नज़रसानी ऐं वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जे गवर्निंग बॉडी जी नई सिर जोड़ जक जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सूबाई काबीना हैदराबाद जे मियाणी बेले में वाटर फिल्ट्रेशन प्लांट लॻाइण लाइ 100 एकड़ ज़मीन ॾियण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे।